नाज़रीन, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुल्क में नाकारी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, पर पीपल्स पार्टी जी सिंध सरकार पंहिंजे सूबे जे अवाम जी ख़िदमत में रुधल आहे। सिंध हुकूमत सूबे में सिहत जा मथारी इदारा क़ाइम करे ॾेखारिया आहिनि, जिन में न रुगो मुल्क जे ॿियनि सूबनि जा माण्हू पर अंग्रेज़ मुल्क जा बि इलाज कराइण लाइ अचनि था। पेश आहे शबीला शारी जी ही रिपोर्ट। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब सिंध असेंबली जे कमेटी रूम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क में मनफ़ी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, पर पीपल्स पार्टी जी सिंध सरकार पंहिंजे सूबे जे अवाम जी ख़िदमत में रुधल आहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत सूबे में सिहत जा मिसाली इदारा क़ाइम करे ॾेखारिया आहिनि, जिन में न रुगो मुल्क जे ॿियनि सूबनि जा माण्हू पर अंग्रेज़ मुल्कनि जा माण्हू बि इलाज कराइण लाइ अचनि था। संदसि चवणु हो त सिविल अस्पताल में एडवांस एंडोस्कोपी नओं इदारो क़ाइम कयो वियो आहे, जिन तहत हर साल जे 12,000 मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वेंदो ऐं सखर में जल्द 200 बेडनि ते ॿधल ॿारनि जी बीमारी जी अस्पताल जो इफ़्तिताह कयो वेंदो। संदसि चवणु हो त जंहिं चीफ जस्टिस चयो हो त सिंध में तरक्की न पई थिए, साॻियो चीफ जस्टिस जॾहिं बीमार थियो त उन बि पंहिंजो इलाज सिंध हुकूमत जी सरकारी अस्पताल मां करायो हो। और आज एक और बहुत बड़ा काम मैं समझता हूँ सिविल हॉस्पिटल में सिंध हुकूमत की जानिब से किया गया है, जहाँ पर हमने कोई लगभग 1 साल पहले एक नया कानून पास किया था, सिंध इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड एंडोस्कोपी एंड गैस्ट्रोएंटोलॉजी के लिए। उस कानून के तहत हमने एक नया इदारा सिविल अस्पताल में स्टैब्लिश किया। 140 साल पुरानी बिल्डिंग है वो, उसको रिहैबिलिटेट किया और रिहैबिलिटेट करने के बाद उसमें 5 एडवांस्ड यूनिट्स स्टैब्लिश किए गए हैं।